पर हाणे जॾहिं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम अची वियो, इन्नमल मुमिनून इखवा, जिन बि ईमान आंदो सभु पाण में भाइरनि, थल्ला रुगो भाइर न। अल मुमिनून वल मुमिनात बादुहुम औलियाउ बाद, हुननि जे विच में मोहब्बतूं काइमन, अहिड़ियूं त मोहब्बतूं काइमन। इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीन आमनु अल्लज़ीन युक़ीमून अस्सलात व युतून ज़कात। पर में अल्लाह खां बाद में रसूल जो हक़ आहे, उन सां मोहब्बत कयो। रसूल खां बाद में मोमिननि जो हक़ आहे, उन सां मोहब्बत कयो। अॻियो आहे मोमिन, तव्हां पोइ बि मोहब्बत जे बजाय नफ़रत था रखो। यादि रखी छॾियो, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे आंदल पैगाम खां तव्हां अञा ताईं ना वाक़िफ़ आहियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, वज़कुरू निअमतल्लाह इज़ कुंतुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना व कुंतुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार फ़अनक़ज़कुम मिनहा। पाण करीम सल्लल्लाहु फरमाईंदा, मूंखां अॻु में तव्हांजी हालत इहा हुई, तव्हांजे विच में वॾियूं वॾियूं नफ़रतूं हुयूं, वॾियूं वॾियूं अदावतूं हुयूं, हिक ॿिए खां तव्हां वॾी नफ़रत कंदा हुयो, अदावत रखंदा हुयो। पर मुंहिंजे आमद खां बाद में मुंहिंजे ज़रिए, हिन दीन जे ज़रिए अल्लाह ताला तव्हांजे विच में मोहब्बतूं पैदा कयूं आहिनि। हाणे इन मोहब्बतनि खे अल्लाह जी नेमत सम्झो। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل ويأمرهم بالمعروف وينهاهم عن المنكر ويحل لهم الطيبات ويحرم عليهم الخبائث ويدع عنهم إصرهم والأغلال التي كانت عليهم فالذين آمنوا به وعزروه ونصروه واتبعوا النور الذي أنزل معه أولئك هم المفلحون. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. अजी दोस्तों, जेकॾहिं बि तव्हां थोरो ज़हन ते ज़ोर ॾियूं, मोटी वञूं पोइ ते अॼु खां तक़रीबन 1400 साल अॻु, बल्कि करीब 1450 साल अॻु, दुनिया जी हालत, इंसानियत जी हालत इंतिहाई अबतर ऐं अणवणदड़ हुई। एतिरे क़दर इंसानियत
अजीब रंग अख्तियार करे चुकी हुई जो काठ जी मूर्ति के रब समझण लगी। पत्थर जा हथ जा बुत ठाहे उन्हनि खे खुदाई मनसबनि ॾांहुं मंसूब करे ज़ुल्म जी इंतिहा थी वई त रब जी धरती ते जेको अव्वलीन तर घर हो, इन अव्वल बैतुम वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्का मुबारकन व हुदल लिल आलमीन। फरमाया दिन पूरी रूए ज़मीन ते सब खां पहिरियों जेको अल्लाह जी तौहीद जो मरकज़ बणियो उहो मक्को आहे। मक्के में बैतुल्लाह पर इंसानियत एतिरी त किरी चुकी हुई, उन बैतुल्लाह में बि मूर्तियूं टंगियल हुयूं। अल्लाह जी ज़ात खां काई वाक़फ़ियत कान हुई। इंसानियत रब खां बिल्कुल बेखबर हुई। जॾहिं रब खां बेखबर हुई, को डप को भव को खौफ काई शइ न हुई। ही ज़मीन जुर्मिस्तान बणियल हुई। शराब पाणी मांगे पीतो वेंदो हो, ज़ना जुआ ज़ुल्म ज़्यादतियूं आम हुयूं। इंसानियत जी इते पहुचंदी ही जो सबो पी पंहिंजी न्याणी खे पंहिंजे हथनि सां खॾ खोटे उन में दफ़न कंदो हो ऐं इन दफ़न करण खे हू एज़ाज़ सम्झंदो हो। इंसानियत अची इन जाइ ते पहुती हुई। पखियुनि परिंदनि दरिंदनि चरिंदनि ते कंहिं ते कोई रहम कोन हो। शिकार करण वारा शिकारी शिकार सिखंदा हुआ, निशानेबाज़ी सिखंदा हुआ। दीवारनि ते नक्शो निगार कढी करे न, ज़िंदह जानवरनि खे पखियुनि खे ॿधी करे उन्हनि ते निशानेबाज़ी सिखंदा हुआ। ज़ुल्म एतिरे क़दुरु आम हूंदो हो, जेकॾहिं को महिमान दर ते अची वेंदो हो त हाणे तकड़ में कहिड़ो इहतमाम कजे, अगरि ॿी का शइ नज़र न ईंदी हुई त दर ते बीठल जानवर जे कंहिं टंग खे, टंग जे कंहिं हिसे खे, उन जी छाती खे, उन जो सीने खे कंहिं न कंहिं हिसे तां कात खणी करे उन खे कटे रधे पचाए खाधो वेंदो हो ऐं इन खे मेज़बानी तसव्वुर कयो वेंदो हो। ईअं सम्झो त बैतुल्लाह जहिड़े अज़ीम घर में जेकर नज़र खणी करे ॾिठो वञे पियो त बैतुल्लाह में तवाफ़ करण वारा मर्द ऐं औरतूं जिस्मनि ते कपिड़ा हिनी कोन के। जेकॾहिं नंढड़े मामले तां झेड़ो थिए त नसल दर नसल झेड़ो हले, ख़ानदाननि जा ख़ानदान हिक ॿिए में विड़ियो करे ख़त्म थियो वञे। ईअं सम्झो त जंहिं बुराई जो ज़िक्र करे, जंहिं ज़ुल्म जो ज़िक्र कजे, जंहिं नाफ़रमानी जो ज़िक्र कजे, ईअं बि कोन्हे त ही मके जा हालात हा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी मजमूई अहादीस खे साम्हूं रखूं था, मालूम थिए थो सिवाय चंद हिकिड़ा अहले किताब अफ़राद अंगुरियुनि ते ॻणण जेतिरा हुया जेके हेॾी वॾी ज़मीन ते अल्लाह जी ज़ात खे सुञाणींदा बि हुया, अल्लाह जे अहकामात जो कुझु क़दर बि कंदा हुआ। वगरना हेॾी वॾी धरती जेका अॼु केतिरे मुल्कनि में तक़सीम आहे, हिन सॼी धरती ते इंसानियत ईअं सम्झो त एतिरे क़दुरु गुमराही में गर्क थी चुकी हुई, जंहिंखे सिर्फ़ु गुमराही न व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिन मुबीन। रब फरमाए तो चिट्टी गुमराही, वाज़े गुमराही, हर बुराई हर जुर्म आम आहे। हाणे इन तमाम पूरी दुनिया के जेका बिगाड़ बुराई गंदगी विलादत सां भरियल हुई, हाणे अल्लाह जे अमर सां मके मां हिकिड़ो सरदार उथे पियो जेको पंहिंजी मर्ज़ी सां न पियो थिए। ईअं सम्झो त मके जी घटियुनि में, मके जी गलियुनि में सिर्फ़ु फ़रिश्तो ई कोन्हे, फ़रिश्तनि जो सरदार जिब्रील थो अचे। पंहिंजी मर्ज़ी सां नथो अचे, अल्लाह जे अमर सां थो अचे। हाणे हिन बिगड़ियल मुआशरे, बिगड़ियल इंसानियत, हाणे इन जी इस्लाह, इन जो सुधारे, इन खे कामयाबी कामरानी जे दग गस ऐं वार ते लॻाइण जे लाइ अल्लाह जो मुंतखब नुमाइंदो सिर्फ़ इंसानियत न, पूरी ख़ल्क़ में जेका अज़ीम ज़ात आहे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे अल्लाह जे अमर सां उन्हनि ते रब जी वही नाज़िल थी थिए। हाणे तो इन समाज माशरे में इनक़िलाब आण, तब्दीली आण, हे रब जी अमानत दुनिया ते पहुचा। हाणे अल्लाह जे अमर सां इन बिगड़ियल माशरे में नबी पाक सल्लम उथंदा। हाणे हिकिड़ो दुनिया में इनक़िलाब अचे पियो, सभ खां वॾी अज़ीम ज़ात इनक़िलाब आणे पई, पंहिंजी दावत पेश करे पई, पर इंतिहाई इख़्तिसार सां ही चंद गुज़ारिशूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कयां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेसत जो मक़सद हिन
सिर्फ निंड में घूर पयल इंसानियत न बल्कि गुमराही में गर्क थियल इंसानियत के बेदार करण जे लाइ मुहसिन आज़म, इमाम आज़म, रहबर आज़म, हादी आज़म मोहम्मद करीम इस्लाम जॾहिं अचनि था त बुनियादी तौर ते ॿिनि ॻाल्हियुनि ते ज़ोर आहे। ऐं बल्कि ईअं बि तव्हांखे ज़िक्र कंदो न रुगो ज़ोर कोन्हे, मुख़्तसर लफ़्ज़नि में चवां त अल्लाह जो दीन आहे इन ॿिनि शयुनि जो नालो। आऊं ई तव्हां छो त ही ॻाल्हियूं रुगो ने हालात जे पेश नज़र कोन्हनि के क़यामत जे सुबुह ताईं अॼु जेके असीं हिते मोरे में गॾु थियूं असांजे लाइ, असांजे नस्लनि जे लाइ, ही क़यामत जे लाइ इंसानियती पैगाम पियो पुॼे त मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हांखे बेदार करे जाॻाए ॿ हिकिड़ियूं अमानतूं ॾियो पिया वञनि। पाण करीम पंहिंजी तालीमात जी रोशनी में ॿ वॾा सबक़ ॾियो पिया वञनि। ये उलमा है, खुतबा है, दर्स है, दुरूस है, तकरीरूं, मक़सद चाहे कोई सादा दर्स वरी ॿीहर ॿुधो। वज़किर फ़इन्न ज़िक्रा तनफ़उल मुमिनीन, ये नसीहतूं वरी असां ते पहुचायूं वञनि पियूं छो त असीं पंहिंजे ईमान खे ताज़ो कयूं। हाणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मुहसिन इंसानियत, ख़ल्क़ जा सभ खां वॾा लीडर ऐं सरदार जेके ॿ शयूं खणी आया, मके वारनि जे लाइ बि ज़रूरी, मदीने वारनि जे लाइ बि ज़रूरी, असांजे लाइ बि ज़रूरी, क़यामत ते जेके ईंदा सभिनी लाइ ज़रूरी, जेकॾहिं इमाम महदी अचे उन लाइ बि ज़रूरी, जेकॾहिं ईसा अलैहिस्सलाम अचे त उन लाइ बि ज़रूरी। क़यामत जी सुबुह ताईं हर फर्द जे लाइ कामयाबी ऐं छोटकारे जो सामान ॿिनि शयुनि जी सूरत में जेको मिठड़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ॾी विया इंतिहाई इख़्तिसार सां उन ॿिनि शयुनि खे तव्हांजे साम्हूं वाज़े कंदो हलां ऐं दिलि में मूंखे तव्हांखे तड़ पिया रहे त इंशाअल्लाह इन ॿिन्ही सबक़नि खे अॼु दिलि सां पढ़बो, दिलि सां सम्झबो, दिलि सां इन शयुनि खे अख़्तियार कबो। मुसलसल प्रोग्रामनि जे करे मुंहिंजो गलो बि वेठल आहे, पर गले ते एतमाद कोन, एतमाद अल्लाह जी ज़ात ते आहे। इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं हिक ॿिए खे सम्झण सम्झाइण जी। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी दावत छा आहे? पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी दावत सिर्फ़ ॿिनि ॻाल्हियुनि जो नालो आहे। हिकु त अल्लाह जी ज़ात खे सुञाणियो, सुञाणण खां पोइ अॻे जेका ॿी ॻाल्हि आहे उन रब खे राज़ी करण में लॻी वञो। इहो नमाज़ की, रोज़ो की, हज की, ज़कात की, ज़कात की, ख़ैरात, सभु कम बुनियाद वञी ॾिसो इहा ई शइ आहे। कुरान जा 30 सिपारा पढ़ो, अलिफ लाम खां वठी करे वन्नास ताईं, हदीस समूरा किताब पढ़ो, बुखारी मुस्लिम सभिनी खे बुनियादी ॻाल्हि वञी इहा ई आहे। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम आइडियल बणिजी करे आया, ही कुरान अल्लाह जो कलाम बणिजी करे आयो, हे असहाब दुनिया ने उसवा बणिजी करे आया, हे खुद्दाम, हुफ़ाज़, मुहद्दिसीन, मुफ़स्सिरीन, शारिहीन, जेको सभिनी जो बुनियादी मक़सद आहे सिर्फ़ इहे ॿ ॻाल्हियूं आहिनि। ऐं मके वारा इन्हनि ॿिन्ही सबक़नि खे विसारे वेठा हुआ। सभ खां जेको पहिरियों सबक़ मके वारनि खे मिलियो कहिड़ो मिलियो? या अय्युहन्नासु क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह। ही मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रामीन जे ज़रिए, कुरान जे ज़रिए ऐलान पिया कनि। रब उहे ऐलानात या कुरान में महफूज़ कराया, या हदीस किताबनि में महफूज़ कराया, क़यामत जी सुबुह ते दुनिया जे लाइ पैगाम महफूज़ कराया। इहे ॿ पैगाम त मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा, अल्लाह जे प्यारे हबीब अलैहिस्सलाम पहिरियों जेको पैगाम ॾिनो, मके जा जेके हालात हुआ, मदीने जा जेके हालात हुआ, दुनिया जा जेके हालात हुआ, ईरान जा जेके हालात हुआ, रूम जा जेके हालात हुआ, सारी दुनिया में मुख़्तलिफ़ मौजूद हुआ। के बाह के नफ़े नुक़सान जा मालिक सम्झंदा हुआ, के पत्थर जी घड़ियल मूर्तियुनि खे नफ़े नुक़सान जा मालिक समझंदा हा, के पंहिंजे अबनि ॾाॾनि जे क़ब्रनि खे मुश्किल कुशाई जे लाइ रुजू कंदा हा, के कहिड़े मामले में, के कहिड़े मामले में। अहिड़े हालात में मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन उथी करे ऐलान फरमायो, फरमाईंदा या अय्युहन्नासु क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह। मके वारो ही इंसानियत पूरी जे लाइ पैगाम आहे। मके वारो तमाम ॿुधो, मदीने वारो तमाम ॿुधो, क़यामत जी दिहाड़े जी सुबुह ते सभु ॿुधो, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह अकेलो आहे, माबूद अकेलो वा, मसजूद अकेलो वा, मुश्किल कुशा अकेलो वा। मसीह मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते ॾींहं ॾींहं जिब्रील क़ुरान खयोंदो अचे, इन्हे नुक्ते जी मज़ीद वज़ाहत कंदा। पहले फरमाइंदा यमसस्कल्लाहु बिदुर्रिन फला काशिफ लहु इल्ला हु व यमसस्क बिखैरिन फहुव अला कुल्लि शैइन क़दीर। ऐं क़ुरान जा मुखातिबो मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद जो मक़सद जेकॾहिं ॼाणणु चाहियो था, क़ुरान जो जेकॾहिं मक़सद ॼाणणु चाहियो था, पंहिंजा नज़रिया अक़ीदा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे
आमद का अग में दुनिया खोल सारा मुश्किल कुशा बनाया हा, हाजत रवा बढ़ाया हा। राजन जे सामू गोडा सटे करे उन्हनि का उम्मीदन जा सवाल कंदा हा कि हजरन जा के शजरन जा के कब्रन जा के पत्थरन जा बजा हुननि महबूब बनाया हा। पर हाणे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे आमद का बाद में ऐलान कयो पे वने तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। दुनिया जी सॼी शानशाही अल्लाह जे हथ में आ। हर शे ते वसवारी ज़ात उहई दो फहालुल लिमा यरीद। कंहिंजो मोहताज कोने डी चाहींदो आ ती कंदो आ, कंहिं खां बि कोन पुछा कंदो आ, वसवारो आ हर मामले में। व इला अरादल्लाहु बिक़ौमिन सूअन फला मरद ला फमा लहुम मिन दूनिही मिन वाल। कुरान जे ज़रिए इंसानियत जो सब खां वॾो पेशवा, इंसानियत जो सब खां वॾो सरदार जेको पूरी बिगड़ियल दुनिया में मके में थी करे इंसानियत खे जगाए पियो मोटियो पंहिंजे रब ॾांहुं, अक़ीदो जोड़ियो पंहिंजे रब जे बारे में। उहो रब आहे जेकर तकलीफ़ ॾियण ते अचे कोई उन खे टारण वारो कोन्हे। हियम सस्कल्लाहु बिदुर्रिल फला काशिफ लहु इल्ला हू। ऐं इंसानो रब जी उहा ज़ात आहे जेकर रब तव्हां खे तकलीफ़ ॾियण ते अचे कोई उन खे टारण वारो कोन्हे। व इन युरिदक बिखैरिन फला राद लिफज़लिही। जे रब तव्हां खे नवाज़ण ते अचे रब जी नवाज़िशात के कोई मना करण वारो कोन्हे, कोई रोकण वारो कोन्हे। अल्लाहु गालिबुन अला अमरिही। छो त हर मामले में उहो पंहिंजे फैसले ते गालिब आहे। जेकर बर्बाद करण ते अचे नूह नबी जे पुट खे अखियुनि जे अॻियां बर्बाद करे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम इंसानियत जा मुहसिन दुनिया के पैगाम ॾियनि पिया। ऐं क़यामत जी सुबुह थी रहण वारा मुसलमानो ऐं जेके अक़ीदा ॾियण जे लाइ आयो आहे, जेके नज़रिया ॾियण जे लाइ आयो आहे, जेको दुनिया खे रब जे दर ते सॾे नबूवत जे मनसब खे इख्तियार करे राहे हिदायत सां तव्हांजे साम्हूं राहे हिदायत खे आसान करण आयो आहे। मुंहिंजी दावत तव्हांजे साम्हूं इहा जेकर नूह नबी जो पुट नूह नबी जे अखियुनि जे अॻियां ॿुधी वञे दीन नेशे जो नालो आहे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो ऐलान हुआ। ॿुधो त नूह नबी पंहिंजे पुट खे बि नथो बचाए सघे। इब्राहिम नबी जो जेकर पीउ अखियुनि जे अॻियां बर्बाद थी वञे इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ खे बचाए नथो सघे। और मिठड़ो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम अखियुनि जे अॻियां सरदारनि जे सरदार जो पैगाम आहे। बिगड़ी इंसानियत के जेको दर्स ॾींदा क़यामत जे ॾिहाड़े ते जेको महफूज़ हूंदो सभिनी नबियनि में आला, सालिहनि में आला, आबिदनि में आला, ज़ाहिदनि में आला, मुत्तक़ीन में आला, परहेज़गारनि में आला मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जहिड़ो न को आयो, न को ईंदो, न को जायो, न को ॼमंदो। सननि जे अखियुनि जे अॻियां ॿिया त चाचो बि नथो मञे। हाँ जेको सुबुह शाम गॾा सोचीनि पिया आख़िर छाजे लाइ रब जो क़ुरान ऐलान पियो करे शरीयत दसी पी वञे। शरीयत ॿिनि शयुनि जो नालो आहे। जेकॾहिं अॼु बि केरु सम्झी सघियो त उनखे शरीयत सम्झ में आई आहे, जे नाहे सम्झी सघियो उनखे अॼु बि दीन सम्झ में कोन आयो आहे। अहिड़े हालात में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी दिलि चवे थी त मुंहिंजो चाचो कलमो छो नथो पढ़े। पहिरियों जिब्रील क़ुरान खयो थो चए वलाकिन अल्लाह यहदी मन यशा। ऐ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तव्हां जेकॾहिं चाहियो तव्हांजी चाहत जे बुनियाद ते हिदायत नथी मिली सघे। मुश्किल कुशा हर मामले में वसवारा तव्हां बनायो। वलाकिन अल्लाह यहदी मन यशा। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खे बि ॾसो पियो वञे जेकर रब चाहे त तॾहिं तव्हांजे चाचे खे हिदायत नसीब थींदी। जेकर रब चाहे बदर में तव्हां 313 हो फाथे पढ़ी करे मोटो था अंगूरनि ते चंद गणनि जेतिरा शहीद ॿिए पासे उहद में तव्हां केतिरा सारा आयो पर तव्हांजा खोड़ सारा शहीद थियो वञनि था। सीरत जे हिकिड़े हिकिड़े नुक़्ते में हिकिड़े हिकिड़े सबक में नज़रियो मिले। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी जेका पहिरीं तालीम बेसत जो पहिरियों मक़सद पहिरां न पंहिंजे रब खे हर शइ ते वस वारो कुदरत वारो वॾो ख़ालिक आहे, मालिक आहे, बादशाह आहे। हुव अल-अव्वल वल-आखिर वज़-ज़ाहिर वल-बातिन वहुव बिकुल्लि शैइन अलीम। अव्वल भी हो, आखिर भी हो, ज़ाहिर भी हो, बातिन भी हो। हर शइ ते इल्म रखण वारो। या अलम ख़ाइनतल अयुन। हलदे हलदे तव्हांजी अख हेॾे अख टेड़े में ॾिसे उहो बादशाह उहो अलीम आहे। उन शइ जी ख़बर रखे थो कहिड़ी कहिड़ी शइ जो ज़िक्र करे। फरमाए त ज़मीन आसमान जी का शइ कान्हे जेका उन अल्लाह जी ज़ात खां ॻुझी हुजे। ॻुझी त छा फमा तस्कुतु मिन वरक़तिन इल्ला यअलमुहा। ही तव्हां हेॾा सारा वण ॾिसो था हिन वणनि मां हिकिड़े पन खे बि इजाज़त कोन्हे उन जे अमर खां अलावा ज़मीन ते कंहिं वो खालिक आहे, वो मालिक आहे, वो बादशाह आहे। रोज़ी सोई ॾे, सिहत सोई ॾे, इल्म सोई ॾे, अकल सोई ॾे, हुसन सोई ॾे। हर शइ ते वसवारो। पहिरियों त मिठे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सबक ॾिनो हुयो। कॾहिं नबूवत जे 23 साल में इहो कोन चई बाबा आऊं रोज़ी जो मालिक आहियां।
कॾहिं पाण करीम इस्लाम पंहिंजी हयाती में ईअं कोन चयो बाबा जेकॾहिं औलाद न देव मदीने में हुजो, मके में हुजो, यमन में हुजो, शाम में हुजो, बसरे में हुजो, तव्हां मुंहिंजी मदद जा नारा बुलंद कजो, तव्हांखे औलाद मिलंदो, तव्हांजूं जंगूं फतेह थींदियूं। यकीन न नबी करीम इस्लाम कॾहिं ईअं चयो मदीने में परेशान न थीजो, कंहिंजी रोज़ी जो मसइलो हुजे तव्हां मूं वटि अचो, कागज़ी कलम खणी ॿ अखर तव्हांखे लिखी ॾींदसि, पोइ जा पी छॾिजो या उनखे टंगे छॾिजो या उनखे ॿधी छॾिजो, तव्हांजी रोज़ी जो मसइलो हल। यकीन ॼाणो कुझु बि न। पहिरियों अव्वलीन सबक़ सभई मामला इनिल हुक्म इल्ला लिल्लाह। कहिड़ी कहिड़ी शइ जो ज़िक्र कजे, सभु मामला अल्लाह जे हथ में। रब जेकॾहिं न चाहे सॼी दुनिया मिली करे इहे करणु चाहे पर कुझु बि नथी करे सघे। पहिरियों मोहम्मद करीम इस्लाम दुनिया खे सबक़ ॾिनो, या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह। हे सभु मोहताज अथव, हू गनी आहे। हे सभु परवाह करण वारा अथव, हू बेपरवाह आहे। उन खे सुञाणियो। हाणे उन जी सुञाणप खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेकॾहिं एॾे वॾे बादशाह खे सुञाणियो था त पोइ अक़लमंदी कोन थींदी एॾे वॾे बादशाह जी नाफ़रमानी ते, उनजी मुखालिफ़त ते, उनजे फरामीन खे ठुकराए ते, उनजी तालीम खे ठुकराए ते, उनजी तालीम खे मुंहुं मोड़जे न। मोहम्मद करीम इस्लाम ॿई सबक़ ॾिना। अवल उनखे सुञाणियो, सुञाणण खां पोइ हाणे तव्हां पंहिंजी ज़िंदगी उनजी रज़ा लाइ वक़फ़ कयो। ही अहकामात, ही इबादात, ही नेकियूं, ही सभु तव्हां हुन रब जी रज़ा, बल्कि पूरी ज़िंदगी मोहम्मद करीम इस्लाम जंहिंजी जेका तालीम जो बुनियाद आहे, हाणे उनखे सुञाणे हयात उन लाइ वक़फ़ कयो। मुगाद में तव्हां ॿुधो नबी करीम इस्लाम जेका नबूवत जे ज़माने में 23 साल तबलीग के सहाबा छा सम्झा, वाक़िया तव्हां ॿुधी चुका आहियो। हू इहो ई सम्झा त एॾे वॾे बादशाह खे नाराज़ न आहे करणो। जान घुरे जान ॾिबी, माल घुरे माल ॾिबो, हुन जे रज़ा ख़ातिर हिजरत करणी पए हिजरत कबी, बच्चा घुरे त बच्चा ॾिबा। रब जी ज़ात खां प्यारी काई ज़ात कान्हे का। हाणे ॿियो वरी वरी क़ुरान हिकिड़ो हुकुम ॾसियो, हुन रब खे सुञातो था पोइ हीअं बि कयो। हालांकि जेकॾहिं रुॻो इहे ॻाल्हियूं कंदा न कॾहिं बि ॻाल्हि सम्झ में अची वञे हा, वरी अलॻि अलॻि हुकुम ॾिना विया जे हुनखे मञो था। मोहम्मद करीम इस्लाम जी आमद जो मक़सदु सम्झो, उन तव्हांखे अलाह जो तारीफ़ बि करायो आहे, पोइ तव्हांखे उन ही अहकामात अलाह जी अमानत तव्हांखे पहुचाई आहे। ख़बरदार मञी पोइ इन्हनि कमनि में लॻी वञो, इन में सुस्ती न कयो। यकीन ॼाणो वरी जे इन नुक़्ते ते अचूं था, क़ुरान पढ़ूं था, हदीसूं पढ़ूं था, असां त उहे शयूं ई विसारे छॾियूं। नबी करीम इस्लाम जी आमद जो मक़सदु छा हो, या अल्लाह जे दीन जो मक़सदु छा, शरीयत जो मक़सदु छा आहे। ऐं तव्हांखे सभु जेकॾहिं हक़ाइक़ ते गौर कयूं था, यकीन ॼाणो केरु बि पूरो कोन थो लॻे। इहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे त असीं पंहिंजो पाण खे कसूरवार सम्झूं ई कोन था। हीअ बि असांजे मथां शैतान जो हमलो आहे। ज़य्यन लहुम शैतानु अमालहुम, असांखे असांजा कम सुहिणा कयो पियो ॾेखारे। हक़ीक़त ही आहे इल्ला माशाअल्लाह इल्ला मन रहम रब्बी, उन अल्लाह जी रात खे के सुञातो आहे। ज़हननि ते ज़ोर ॾियूं था, असां कोन्हे सुञातो। वरी सुञाण खां पोइ जेके उन जा हक़ आहिनि कीअं अदा कया आहिनि। अल्लाह जो क़ुरान चवे थो, मोहम्मद करीम इस्लामी आयतूं हदीसूं पढ़ी करे रब जो तारो पेश करे, वरी अल्लाह जा हक़ ॾसे पियो, रब जा अहकामात ॾसे पियो। ही कमु कयो, फमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। जेकॾहिं तव्हां रब खे सुञातो आहे, हाणे तव्हां सम्झी छॾियो, हाणे तव्हांजी ज़िंदगी जो हिकिड़ो ई मक़सदु आहे अल्लाह जी इबादत। फमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम क़ुरान पढ़ी करे ॿुधाइनि पिया त रब ताला फरमाए थो, ॿुधी छॾियो मूं तव्हांखे पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे। तव्हां सम्झो था तिजारत, दुकानदारी, बनी बारो, ज़मींदारी, ही शइ हू शइ, यकीनन असां तव्हांखे पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे। ख़ालिक़ कुल्ली शैइन फ़अबुदूहु, हर शइ खे उन पैदा कयो आहे, पर पैदा करण खां पोइ तव्हांखे कहिड़ो हुकुम थो ॾे, फ़अबुदूहु। हाणे ॿुधो, तव्हां पंहिंजी ज़िंदगी उन रब जी रज़ा जे लाइ वक़फ़ कयो, उन मालिक जी बंदगी कयो। या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। होॾे क़ुरान ऐलान कयो त कामयाब उहे ई थींदा जेके मुत्तक़ीन, इन्नल मुत्तक़ीन मफ़ादा, इन्नल मुत्तक़ीन फी जन्नातिन नईम, इन्नल मुत्तक़ीन फी जन्नातिन व उयून, इन्नल मुत्तक़ीन फी ज़िलालिन व उयून। इन सॼी दुनिया मां उहे ई कामयाब थींदा, उहे ई कामरान थींदा, उहे ई मंज़िलूं माणींदा। हो जेके इंसान मुत्तक़ी बणिया, परहेज़गार बणिया, वरी ॾसी तव्हां मां कहिड़ा कहिड़ा मुत्तक़ी आहिनि, हो जिन अल्लाह जी इबादत लाइ पंहिंजो पाण खे वक़फ़ कयो।
या अय्युहन्नास उबुदू रब्बकुम अल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। रब जी इबादत में लगी वञो तॾहिं मुत्तक़ी थींदो। इबादत न कयो ठलियूं ॻाल्हियूं कयो ॿुधी चढ़ उन्हनि जी काई हैसियत कान्हे। मुत्तक़ी तॾहिं थींदो जॾहिं रब जी इबादत में लगी वेंदो। जेकॾहिं अल्लाह खे राज़ी करणु चाहियो था, मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जी आमद जो मक़सद सम्झणु चाहियो था, अल्लाह जे दीन खे इख्तियार करणु चाहियो था, ही ज़िम्मेदारियूं तव्हांखे इख्तियार करणियूं पवंदियूं। अक़ीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन। नमाज कायम कयो, नमाज नथा पढ़ो त मुशरिको। मुनीबीन इलैहि वत्तक़ूहु अक़ीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन वक़ीमुस्सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकीन वक़ीमुस्सलात व आतुज़ ज़कात वमा तुक़द्दिमू लिअनफुसिकुम मिन खैरिन तजिदूहु मंज़िलू। तॾहिं माणींदो जॾहिं अल्लाह जी रज़ा जे लाइ नमाज़नि जा पाबंद थी पवंदो। तव्हां तॾहिं सही मुसलमान बणबो जॾहिं तव्हां नमाज़नि जा पाबंद थींदो। हाफ़िज़ू अला सलवाति व सलातिल वुस्ता। नमाज़नि जी हिफ़ाज़त कयो। मन हाफ़िज़ अलैहा कानत लहू नूरन व बुरहानन व निजात यौमल क़ियामा। तव्हां मां उन्हनि खे निजात नसीब थींदी जेके रब जी इबादत लाइ पंहिंजो पाण खे वक़फ़ कनि, नमाज़नि जा पाबंदी बणजनि, नमाज़नि जी पाबंदी कनि। मन लम युहाफ़िज़ अलैहा लम तकुन लहू नूरन वला बुरहानन वला निजात यौमल क़ियामा। ॻाल्हियूं केॾियूं बि कयो, दावो केॾियूं बि कयो, ऐलान केॾा बि कयो, तसलियूं केॾियूं बि पंहिंजो पाण खे ॾियो, पर जेकॾहिं नमाज़नि जा पाबंद कोन हो, मंज़िल कॾहिं बि कोन मिलंदो। जेके नमाज़नि जी पाबंदी नथा कनि, हिननि खे खपे कि ॿुधी छॾनि, हिननि खे हिदायत नसीब थींदी, निजात नसीब थींदी, न क़यामत जी ऊंदाहे में हिननि खे नूर नसीब थींदो। इहे केॾे वेंदा कि फ़िरौन सां गॾु हूंदा, कारून सां गॾु हूंदा, हामान सां गॾु हूंदा, उबई बिन खलफ सां गॾु हूंदा। फ़ी जन्नातिन यतसाअलून अनिल मुजरिमीन मा ज़लककुम फ़ी सक़र। नमाज़ न पढ़ंदा, इन्हनि जी जाइ जहन्नम आहे, ही जहन्नम में वेंदा। ऐं इक़रार कंदा लम नकु मिनल मुसल्लीन, अरे जहन्नम में छो पिया आहियूं, नमाज़ूं कोन पढ़ंदा हुआसीं। ही मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तालीम पिया ॾियनि, अल्लाह जी ज़ात खे मञो, मञण खां पोइ उन जी इबादत लाइ, उन जी नमाज़ लाइ अहिड़ो पाण खे तयारु कयो। जंग जे मैदान में नमाज़ माफ़ कान्हे, ओ बीमार हो माफ़ कोन्हे, आम बीमारी छा मरज़ुल मौत में मुब्तला हो, नमाज माफ़ कान्हे का, होश सालिबा, नमाज पढ़ो। या अय्युहल्लज़ीना आमनू ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा वसब्बिहूहु बुक्रतन वसीला। हर घड़ी तव्हांजे ज़ुबाननि ते अल्लाह जो ज़िक्र हुजे। जेकॾहिं सुबुह कयो तॾहिं बि तव्हांजे ज़ुबाननि ते अल्लाह जी यादि हुजे। जेकॾहिं तव्हां शाम कयो तॾहिं बि तव्हांजी ज़ुबाननि ते अल्लाह जी यादि हुजे। ही रब जो क़ुरान दसे पियो, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जेको दुनिया खे बेदार करे पंहिंजो सबक़ ॾेई करे आख़िरत ॾांहुं रवाना थी विया। दुनिया खे इहो चई विया रब जी यादि में हर वक़्त मसरूफ़ रहो। वज़कुरुल्लाह कसीरन लअल्लकुम तुफ़्लिहून। तव्हां मां उहे ई कामयाब कामरान थींदा जिन जे हर घड़ी अल्लाह जो ज़िक्र ज़ुबान ते जारी हुजे। वरी रब जे क़ुरान ने वसाहत कई, तव्हांखे शुरू में चयमि आऊं बि सम्झां थो हक़ ते, तव्हां बि सम्झो था हक़ ते, पर अल्लाह जी रात गवाह जेकॾहिं हक़ाइक़ ते गौर कयूं था, आऊं बि खुटल नज़र थो अचां, तव्हां बि खुटल नज़र था अचो। रब जिन खे हिदायत वारो करार ॾिनो आहे, जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी दीन जे सूरत में ॾिनल अमानत ते पूरा लहंदा, पर में उहे अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम। उहे सब जेके रब जी याद में एॾा त मसरूफ़ आहिनि। क़ुरान फरमाए जेकॾहिं बीठा आहिनि तॾहिं बि हिननि जे ज़ुबाननि ते अल्लाह जो ज़िक्र आहे। जेकॾहिं थकिजी करे वेही पवनि था तॾहिं बि हुननि जे ज़ुबाननि ते अल्लाह जो ज़िक्र आहे। पोइ जेकॾहिं थकिजी करे सुम्ही पवनि था तॾहिं बि हुननि जे ज़ुबाननि ते अल्लाह जो ज़िक्र आहे। असुरुल कुबरा इमाम नसाई दी किताब नुबूत बाब अलीउल ग़फ़ार हमेशा फरमाए थी, ही जेको सरदार दुनिया के जागाइण आयो, दुनिया के राह रात सां वाक़िफ़कार करण आयो, अम्मा सां फरमाए थी हेतिरो त अल्लाह जो ज़िक्र कंदा। हा जो ॾिठमि त बिस्तर ते सुता पिया आहिनि, पासा वराइनि पिया, ॾिठमि त पासा वराइण जे दौरान बि को आवाज़ आहे, पाण करीम कुझु पढ़नि था। ऐं फरमाए थी इन ताती वञी पोइ तस का इत्तिफ़ाक़ी हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि कान हुई। पोइ वञी ॾिठमि त मुस्तक़िल तौर ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल पासो वराइनि था हुन महिल दुआ था पढ़नि ला इलाहा इल्लल्लाहुल वाहिदुल क़हार रब्बुस समावाति वल अर्दि वमा बैनहुम अज़ीज़ुल गफ़्फ़ार। मोहम्मद करीम अलैहि सलाम पासा था वराइनि, उन वक़्त अल्लाह याद आहे। हद्दा के सही मुस्लिम में किताबुल हैज़ में बाबु ज़िक्रिल्लाहि तआला फी हालतिल जुनुब में हेवा सब हदीस मुबारक आंदी। अम्मा से फरमाते रहो ही टाइम ना काना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यज़कुरुल्लाह कुल अयानिही। मोहम्मद करीम अलैहि सलाम हर घड़ी अल्लाह जी ज़ात के याद कंदा।
खुद जिंदगी जो मकसद ही अल्लाह की इबादत फलयुकातिल फी सबीलिल्लाहिल्लज़ीना यशरूनल हयातद दुनिया बिल आखिरा। फरमीजे के इन्हें जे बरक्स हिन दुनिया के तरजीह जंदा, हिन दुनिया के सब कुछ समझंदा, ये अल्लाह जी ज़ात के इतने कदम नापसंदीदा फरमाया है मुझे प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एरन मान के खिलाफ जिहाद करे। ये ईमान का महरूमन ईमान वारा उहैयन जिन जो मकसद हयात अल्लाह की इबादत का, जिन जो मकसद हयात अल्लाह जो जिक्र रब के याद करना। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अहकामात के जरिए गालियों नसीदे फरमे मुझे आमद जो मकसद मुखा अग में नफरतों हदावतों बुग़्ज़ कीना पर हाने तेरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम अची वियो। इन्नमल मुमिनून इख़्वा जिन बि ईमान आंदो सब पाण में भाइरन थलार वो भाइर न अल मुमिनून वल मुमिनात बादुहुम औलिया व बाद उन्हनि जे विच में मोहब्बतूं कायमन अहिड़ियूं त मोहब्बतूं कायमन। इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनु अल्लज़ीना युक़ीमून अस्सलात व युतून ज़कात। पर में अल्लाह का बाद में रसूल जो हक़ उन्हें सां मोहब्बत कयो, रसूल का बाद में मोमिनन जो हक़ उन्हें सां मोहब्बत कयो। अॻियो आहे मोमिन तव्हां पोइ बि मोहब्बत जे बजाय नफ़रत था रखो। यादि रखी छॾियो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे आंदल पैगाम खां तव्हां अञा ताईं ना वाक़िफ़ आहियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा वज़्कुरू निअमतल्लाह इज़ कुंतुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़्वाना व कुंतुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार फ़अनक़ज़कुम मिनहा। पाण करीम सल्लल्लाहु फरमाईंदा मुखां अॻु में तव्हांजी हालत इहा हुई, तव्हांजे विच में वॾियूं वॾियूं नफ़रतूं हुयूं, वॾियूं वॾियूं अदावतूं हुयूं, हिक ॿिए खां तव्हां वॾी नफ़रत कंदा हुयो, अदावत रखंदा हुयो। पर मुंहिंजे आमद खां बाद में मुंहिंजे ज़रिए हिन दीन जे ज़रिए अल्लाह ताला तव्हांजे विच में मोहब्बतूं पैदा कयूं आहिनि। हाणे इन मोहब्बतन के अल्लाह जी नेमत समझो। हाणे जे रब के राज़ी करणु चाहियो था तव्हांजे दिल में कतन तौर पे हिक ॿिए जे अदावत न हुजे। तव्हां नमाज़ पढ़ो, रोज़ा रखो, दीन ते हलो, वरी सभु शयूं हैसियत जो हामिल अथव, सभु कमु कयो। जेकॾहिं इन जाइ जी करे खुटी पओ पक सम्झो त तव्हां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी आमद जो पूरो मक़सद कोन सम्झो, हुननि जी बेइज़्ज़ती जो मक़सद कोन सम्झो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाना मुस्तदरक हाकिम जी अल्लाह ताला खोड़ सारे पाननि जी रोज़ बख़्शिश करे थो, पर इन बख़्शिश खां उहे महरूमन जेके पंहिंजे दिल में हिक ॿिए जे लाइ नफ़रतूं अदावतूं रखियो वेठा आहिनि। हर मक़सद में त असीं नामुकम्मल थी वियासीं, बाक़ी ॻाल्हियूं कयूंसीं, हिते अची करे फुटी पिया थिए। फरमाई न मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जेको इंसानियत के कामयाबी वारो मक़ाम ॾियण आया उन में इहा बि शामिल आहे। नफ़रतूं ख़त्म कयो, अदावतूं ख़त्म कयो, अल्लाह जी रज़ा ख़ातिर अल मुस्लिम अखुल मुस्लिम और में बाहर दी वजो एड़ा बाहर दी वजो या अय्युहल्लज़ीना आमनू ला यस्खर कौमुम मिन कौमिन असा यकूनू खैरम मिनहुम। केर के मां कहते मस्करी मजाक ठठोल न करे, भला तनाबदू बिल अलकाब, केर के बुरे लक़बन सा न पुकारे। या अय्युहल्लज़ीना आमनू जितनिबू कसीरम मिन ज़न्न इन बाद ज़न्न इस्मुन, एक बे जला बुरा गुमान न रखे। भला तजस्ससू के जासूसी न कयो, भला यग़्तब बादुकुम बाज़ा। जेकर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी आमद के समझण चाहियो था, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी तालीम के अख्तियार करे मंज़िल मक़सूद मानण चाहियो था, पंहिंजे ज़ुबान तां ग़ीबत जा कलिमात ख़त्म कयो, सब कम कयो। जेकॾहिं ग़ीबत जे कम में अञा बि वरतल आहियो अयुहिब्बु अहदुकुम अन यअकुल लहम अख़ीहि मैतन फकरिहतुमू वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह तव्वाबुर रहीम। जेकॾहिं ग़ीबत कयो था ईअं सम्झो तव्हां आबिद कोन आहियो, तव्हां ज़ाहिद कोन आहियो, तव्हां रब जा प्यारा महबूब मक़बूल माना कोन आहियो। हिन ग़ीबत जे हिकिड़े जुर्म तव्हांखे एॾो वॾो पापी बणायो आहे, एॾो वॾो मुजरिम बणायो। रब जो कुरान फरमाए तो हिकड़े पासे को माण्हू पंहिंजे सॼे मुअल्फा जो गोश्त खाए, ॿिए पासे ॿियो वेही करे कंहिंजी ग़ीबत करे, पर अल्लाह जी नज़र में ॿई बराबर आहिनि। ग़ीबत कर सॻे भाउ जे गोश्त खाइण जे बराबर, केॾियूं बुरायूं आम आहिनि। जिन शयुनि जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहाड़ पटण आया, ये मजलिसूं ये ॻाल्हियूं त असांजी मजलिस जो रौनक़ूं आहिनि, जिते वञो इहे शयूं मौजूद आहिनि। पर में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी आमद जो मक़सद, नबी करीम अलैहिस्सलाम जी बेइज़्ज़त जो मक़सद हिकिड़ो ई हुआ तव्हांजे दिल में जे नफ़रत हुजे त सिर्फ़ काफ़िर जे लाइ, दीन जे दुश्मन जे लाइ, अल्लाह जे नाफ़रमान जे लाइ, उन जे लाइ दोस्ती रखण तव्हां लाइ जाइज़ ई कान्हे का।
या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल्लज़ीना इत्तखज़ू दीनकुम हुज़ुवन व लइबा, जेको तव्हांजे दीन ते मज़ाक करे, जेको तव्हांजे दीन जी तहकीर करे, याद रहे तव्हांजो केॾो बि वेझो हुजे पर मोहब्बत जे क़ाबिल कोन्हे। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल यहूद वन नसारा औलिया, यहूद व नसारा कॾहिं बि दोस्ती न रखिजो। या अय्युहल्लज़ीना आमनू अन तत्तखिज़ुल काफ़िरीन औलिया मिन दूनिल मुमिनीन, कॾहिं बि काफ़िरनि सां मोहब्बत न रखिजो। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ू बितानतम मिन दूनिकुम ला यालूनकुम खबाला, तव्हांजो ज़हन इन काफ़िरनि ॾांहुं मुतवज्जिह न थिए। फबश्शिरिल मुनाफ़िक़ीन बिअन्न लहुम अज़ाबन अलीमा अल्लज़ीना यत्तखिज़ूनल काफ़िरीन औलिया मिन दूनिल मुमिनीन। सभु कम कयव, सभु नेकियूं कयव, जेकॾहिं इते अची करे न ग़लती कयो। अल्लाह जे दीन जे दुश्मननि सां बि दोस्तियूं, यारियूं, मोहब्बतूं, उल्फतूं, बाक़ी सभु कम कयो, पर इन शइ में घुसी वियो त मंज़िल वई, ईमान ख़त्म थी वियो। पर वो बश्शिरिल मुनाफ़िक़ीन बिअन्न लहुम अज़ाबन अलीमा, अल्लाह ताला अहिड़नि माण्हुनि खे मुनाफ़िक़ करार ॾिनो आहे। ऐं मुनाफ़िक़नि जो गुनाह कहिड़ो ॾिसई, अल्लज़ीना यत्तखिज़ूनल काफ़िरीन औलिया मिन दूनिल मुमिनीन, इन्हनि जो जुर्म छा आहे, इन्हनि जो गुनाह छा आहे त ही काफ़िरनि सां दोस्ती था रखनि। गुनाह रुॻो इहो आहे, हिननि जे दिलि में काफ़िरनि जे लाइ मोहब्बत आहे। अल्लाह जे दीन, अल्लाह जी शरीयत, अल्लाह जे क़ुरान, अल्लाह जी तालीम, अहिड़े माण्हू खे मुनाफ़िक़ करार ॾिनो। जेकॾहिं मोमिन आहियो, मोहम्मद करीम इस्लाम जे आमद जो मक़सद सम्झणु चाहियो था, तव्हांजे दिलि में मोहब्बत हुजे मुवहिद लाइ, मुत्तबी सुन्नत लाइ, इस्लाम जे बुनियाद ते, ईमान जे बुनियाद ते। फिर वक़दा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याह व बिल वालिदैनि इहसाना। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी आमद जो मक़सद, नबी करीम अलैहिस्सलाम जी बेअसत जो मक़सद जागे पाण कुरान पढ़ी करे दुनिया खे बेदार कनि पिया। हाणे फरमाईंदा वक़दा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याह, ही दुनिया के पैगाम पे मिले तो अल्लाह जी इबादत खां सवा कंहिंजी इबादत कान कबी। पर इन सां गॾु अॻियां ॻाल्हि व बिल वालिदैनि इहसाना, पंहिंजे वालिदैन सां सुहिणो सलूक कयो। इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फिन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। जेकॾहिं ॿई ॼमिनी मां को हिकिड़ो वॾी उमिरि खे पहुची वञे, हुननि जे साम्हूं उफ़ तक नाहे चवणो, वकुल लहुमा क़ौलन करीमा। जेॾीमहिल बि तव्हां हुननि सां ॻाल्हायो तो सुहिणा कलिमात ॻाल्हाए करे गुफ़्तगू कयो। पर में एॾो हिननि जो हक़ आहे, मशहूर हदीस, यकीन ॼाणियो दुनियादार ते तबिको ठहियो असीं दीनदार माण्हू, बसि ज़ुल्म इहो आहे जो असां मां हर को मुतमइन आहे। पोइ जेको जंहिं जाइ ते हले पियो न, असांजी सोच आहे त असीं सही आहियूं। ऐं अक्सर पंहिंजे साधन खे चवंदो आहियां त ही जलसा, ही प्रोग्राम, ही तकरीरूं जेके आहिनि, इन में असीं ॿिया माण्हू जेके कॾहिं कॾहिं असांजे प्रोग्रामनि में अचनि था, उन्हनि जी इस्लाह खां घणी असीं पंहिंजी इस्लाह जी कोशिशि कयूं। जे असांजी पंहिंजी इस्लाह ई न थियल हूंदी त असीं माशरे जी कहिड़ी इस्लाह कंदासीं। ऐं यकीन ॼाणियो कि राई में वञो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मशहूर हदीस आहे, इमाम बुखारी बिर्रुल वालिदैन में मुख़्तलिफ़ सनदनि सां ज़िक्र कई। पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कहा कि माण्हू पुछा कयो, साईं मूं ते सभ खां घणो हक़ कंहिंजो? पाण घर में तुंहिंजी अमड़ जो, उन माण्हू जो सुम मन, उन खां पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तुंहिंजी अमड़ जो, उन माण्हू वरी पुछा कि सुम मन, पाण घर में तुंहिंजी अमड़ जो, उन खां पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां वरी पुछा कि सुम मन, पाण घर में सुम अबू का, उन खां पोइ वारी आहे तुंहिंजे पीउ जी। माना सभिनी रिश्तेदारनि में जिन जिन सां असांजो नातो आहे, उन्हनि में सभ खां अव्वल दर्जो अमड़ जो आहे। ऐं तव्हां असांजो समाज माशरो इन तरतीब ते असां मां केरु क़ाइमु आहे? जीअं असीं पंहिंजे ज़ाल खे बि पोइ रखूं, पुट बि पोइ आहे, न्याणी बि पोइ आहे, सभु शइ पोइ, सभु मिट माइट पोइ, सभ खां अव्वल अमड़ जो मक़ाम आहे। असां मां केतिरा था इहे ॾियनि। जब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे फरामीन जे ज़रिए अञा वधीक वज़ाहतूं कयूं। इमाम बुखारी पंहिंजे सही बुखारी में किताब अहादीसिल अंबिया में ये हदीस मुबारक का ज़िक्र कई, जेका इंतहाई मारूफ़ आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिकिड़ा माण्हू हुआ जेके गार में फासी पिया, गार में पहुता, गार जे मुंहुं ते पथर पइजी वियो, हुननि खे निकिरण जो को बि गस कोन मिलियो। तव्हांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था जॾहिं फाथा हाणे पाण में चवणु लॻा त इन मसइले खे अगरि हल कंदी त अल्लाह जी ज़ात हल कंदी। हाणे अचो त अल्लाह जे दर ते दुआऊं घुरूं। हाणे दुआनि जो सिलसिलो शुरू थियो। हुन मां हिकिड़ो दुआ करण वारो कहिड़ी दुआ थो घुरे? चए थो मुंहिंजा अल्लाह
ऐं छा कंदो हुउसि बकरियूं चारींदो हुउसि पोइ बकरियूं चारे शाम जो वापसि ईंदो हुउसि वापसि अची करे खीर ॾोंदो हुउसि पोइ खीर ॾुही करे तरतीब छा हुई पहिरियां पंहिंजी अम्मड़ खे प्यारींदो हुउसि पोइ अम्मड़ खे प्यारे उन खां पोइ पंहिंजे अहल अयाल खे प्यारींदो हुउसि पर मुंहिंजा मौला हिकिड़े ॾींहुं ईअं थियो ऐं पंहिंजे घर आयुसि पंहिंजी बकरियुनि मां खीरड़ो ॾुधमि खीर ॾुही करे जॾहिं अम्मड़ खे प्यारण आयुसि अम्मड़ त बाबो वालिदैन त सुम्ही चुका हा आराम ई आहे ॿिए पासे मुंहिंजा नंढड़ा ॿार जेके बुखारा हुया जेके मूंखां बार बार तलब कनि पिया बाबा खीर दे पर न मुंहिंजी हिकिड़ी ज़िंदगी जी तरतीब हुई मुंहिंजा मौला तुंहिंजी रज़ा जे ख़ातिर मुंहिंजी तरतीब इहा हुई त मूं चयो न पहिरियां अम्मड़ तव्हां जो ॾिठमि त ॿई बुज़ुर्ग सुता पिया इंतज़ारु कयमि जीअं बुज़ुर्ग बि जागनि त पहिरियां इहे पींदा पोइ मुंहिंजा बचड़ा पींदा तव्हांजो मुंहिंजा मौला मूं इंतज़ारु कयो हता जो सुबुह थी वई सुबुह ताईं न पाण पीतमि न पंहिंजे बचड़नि खे प्यारिया सुबुह जॾहिं थी इहे ॿुढड़ा वालिदैन जाॻिया पहिरियां इन्हनि खे प्यारियमि उन खां बाद में पंहिंजे बचड़नि खे पोइ मुंहिंजी वारी मुंहिंजा करीम रब जेकर इहो मुंहिंजो कमु ख़ालिस तुंहिंजी रज़ा जे ख़ातिर हुयो त अॼु असांजे मामलात खे आसान फरमा हिन ग़ार मां असांखे निजात अता फरमा त इन हदीस मुबारका ते गौर कयो मिसरे मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया जे साम्हूं जेका कामयाबी कामरानी जी राह ॾसी हुन राह में हिकिड़ी शइ इहा बि ॾसी तव्हांजे रिश्तनि नातनि मिटनि माइटनि अज़ीज़नि क़रीबनि सभिनी में अव्वल दर्जो अम्मड़ जो पुट बि पोइ आहे न्याणी बि पोइ आहे ज़ाल बि पोइ आहे हाणे गौर कयो त इन तरतीब ते असीं केतिरो था पूरा लहूं जेके अॻु में बि काफ़ी सारियूं ॻाल्हियूं रखियूं आहिनि ऐं पंहिंजे गुफ़्तगू खे इन करे मां हिते ख़तमु थो कयां इहे सभु ॻाल्हियूं मूंखे तव्हांखे तलक़ीन कंदियूं त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी बेसत जो जेको मक़सदु हुयो दुनिया जे साम्हूं अल्लाह जी ज़ात जो तारुफ़ रब खे सुञाणियो सुञाण खां बाद में उन जा अहिड़ा त सचा बाना थी वञो जो तव्हां पंहिंजी पूरी ज़िंदगी उन जी रज़ा जे ख़ातिर वक़फ़ करे छॾियो इबादतूं करे इताअतूं करे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी पैरवी करे बल्कि यकीन ॼाणियो दीन त इहो मुतालबो थो करे तव्हां मां जेके अल्लाह जी रज़ा जा तलबगार उहे क़ज़ाए हाजत ले वञनि में पहिरियां ही चवनि वरी जे फारिग थी करे अचनि तॾहिं बि ही चवनि हता के पंहिंजे घर वारनि वटि वञनि तॾहिं बि ही चवनि अहिड़ो को मौक़ो कोन्हे जिथे रब ऐं रब जे अमर सां रब जे प्यारे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम असांजूं रहनुमायूं न कयूं हुजनि ऐं इहे सभु रहनुमायूं छाजे लाइ अल्लाह खे राज़ी करण जे लाइ कामयाबी कामरानी माण्हुनि जे लाइ जेकॾहिं उहे तव्हां असां मां को बि इन्हनि रहनुमायुनि खे छॾे थो ॾे उहो कंहिंजी ॻाल्हि थो छॾे अल्लाह जी ॻाल्हि अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि कीअं थो थी सघे रब ऐं हुन जे प्यारे हबीब अलैहिस्सलाम जी तारीम खे छॾे ऐं इंसान को मंज़िल माणे सघे यकीनन न अल्लाह ताला खां दुआ घुरूं था अल्लाह ताला मूंखे वाके मिलनी खे या तौफ़ीक़ अता फरमाए असीं पंहिंजे रब अज़ीम रब खे सुञाणियूं उन खां बाद में असांजी ज़िंदगी जे तमाम तर पहलूअनि ते उन रब जी रज़ा जी रंगत तारी हुजे अल्लाह पाक सां मिलनी खे मुंहिंजी तौफ़ीक़ अता फरमाए वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।